सियारे में खंघ ज़ुकाम सभिनी जो गॾियल मसइलो हूंदो आहे ऐं नक वहण बि कंहिं आज़माइश खां घटि नाहे हूंदो। नक वहण असल में नक जे रस्ते में बलगम जी पैदावार वधी वञण सबबि शुरू थींदो आहे, पर कुझु टोटकनि जी मदद सां नक वहण वारे मसइले मां छोटकारो मुमकिन आहे। नक वहण मां छोटकारे लाइ जड़ी बूटियुनि वारी चांहि जीअं कैमोमाइल, अदरक या फूदने वारी चांहि मुनासिब चूंड आहे। इन में मौजूदु एंटी सोज ख़ासियतूं गले जी ख़राबीअ खे पुरसुकून करण ऐं साह जी नालियुनि खे साफ़ करण में मदद कनि थियूं। नक वहण मां छोटकारे लाइ बाफ़ वठी सघिजे थी। इन लाइ हिकु साफ़ थांव में पाणीअ खे उॿारिजे, 15 मिंटनि लाइ उन पाणीअ मां बाफ़ वठिजे। इहो ॼमियल लेस ज़ुकाम खे ख़तमु करण ऐं नक वहण वारो मसइलो हल करण में मददगार आहे। नक वहण बंदि करण लाइ गरम पाणीअ सां वेझणु घुरिजे। शावर गरम पाणीअ जो हुजे त राहत ॾींदो ऐं दिमाग़ खे बि सुकून मिलंदो। मसालेदार खाधा खाइण सां नक वहण वारे मसइले जो हल करे सघिजे थो। मिर्चनि में केसिसिन नाले हिकु केमिकल हूंदो आहे जेको खाधनि खे तिखो करे छॾींदो आहे। हीउ मसाला साह जी नाली खे खोलींदा आहिनि ऐं साह जे मसइलनि जे इलाज में मददगार आहिनि।